सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भगवान चवनि था सभिनी धर्मन जो सहारो छॾे तू केवल मूं हिक भगवान जी शरण में अची वञ, मां तोखे सभिनी पापन को मुक्त करे छॾींदुमि, तू चिंता न कर, शोक न कर। हरे राम हे हरे, हरे कृष्ण हरे नारायण, हरे गोविंद हरे गोपाल, हे हरे। श्री गणेश। अरे तुझो नालो थोड़िया छोड़ा भगवान जो आ, चो श्री गणेश। हाँ, श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण वासुदेव। ये तो समझे मुझो नालो था खणन पिया। एक बार गुड़िया वारन के घर एकादशी थी, हाँ ना भाई, 8-10 साल थिया एकादशी के, 10 साल पहिरों। तो गोविंद तॾहिं नंढो हो, उते कथा हली बालक गोविंद जी, उन सां श्री कृष्ण भगवान गिल्ली डंडा खेॾंदा आहिनि। कथा ॿुधी अथव न? त पोइ कथा एकादशी थी वई, बढ़िया घर में आयासीं, गोविंद रुसी वियो, ॻाल्हाए कोन, हूं करे हूं हेठि वेही रहे। अरे छा थियो छोरा, ग़लती कहिड़ी थी, छा अपराध थियो असांखो कि एकादशी में मेरा नाम क्यों फंसाए कथा में? केड़ी कथा थी जो गोविंद के साथ जो भगवान गिल्ली डंडा खेलता है, मेरा नाम क्यों बनायो? मैं तुझो नालो आया। वो भाग उनजी भक्तमाल जी कथाऊं वी संत थिया महात्मा, तॾहिं गोविंद बालक नालो उनजो, हाणे त महात्मा गोविंद दास महाराज आहिनि। तुझो नालो ना है, ॾाढी मुश्किल सां उनखे सम्झाइणो पियो। चओ हरे कृष्ण। शरणागति में तहां श्रवण करे रहा हो, भगवान गीता में शरणागति के बारे ब गालियूं ॿुधायूं। हिकिड़ी भगवान चयो मामेकम शरणम व्रज, अनन्य भाव सां केवल मुझे शरण में अच। चओ हरे राम। ऐं ॿी ॻाल्हि भगवान ॿुधाई 15 अध्याय जे 19 श्लोक में कि स सर्व विद भजति मां सर्व भावेन भारत। जेके ब्रह्म ज्ञान इंदो आ न, जेके समझ में गाल अची वेंदी आ, वो भक्त महात्मा सब समझी करे वो सर्व भाव सां मुंहिंजो ही भजन कंदो आ। केर था चवन? श्री कृष्ण भगवान। जेके आत्म ज्ञान अची वियो उहे भी भगवान जो भजन कंदा आहिनि। भगवान शुकदेव महाराज तो ब्रह्म ज्ञानी हा न, महान ब्रह्म ज्ञानी, साधारण न। अपो भी उन्हनि अची करे भागवत कथा ॿुधाई, यानी ब्रह्म ज्ञान अची वियो, सब पतो पइजो तो छा करे माण्हू, कुछ करण लाइ बाक़ी ना है। तो भगवान जी कथा भक्ति अहिड़ी शइ आहे कि ब्रह्म ज्ञाननि जे मन खे भी लुभाए वठंदी आहे, उन्हनि खे भी आनंद ॾियण वारी आहे। ब्रह्म सुख को भी वधीक भगवान जे प्रेम भक्ति जो सुख चयो वियो आहे। हरे राम। तॾहिं भगवान चवनि था सर्व भाव सां भाई शरणागति वठो। असां भगवान जी शरण कीअं वञूं? केवल हिकु भगवान जी शरण थी वञूं त भगवान जा गुण, भगवान जी ताक़त, भगवान जी सुंदरता, भगवान जो ऐश्वर्य, इन जी तरफ़ न ॾिसो, सर्व भाव सां भगवान जी शरण थी वञूं। चओ हरे राम। ताकि पंहिंजी कोई इच्छा न रहे। अगर असां इहो ॾिसंदासीं कि भगवान लक्ष्मीपति हा न, तो जरूर भगवान कुछ कड़ी करे ॾोकड़ ॾींदा असांखे, हा न भाई? कुछ तो कामना अची वेंदी आहे न। पोइ ॿुधाए, मां उनजी शरण पियो आहियां, लक्ष्मी जंहिंजा चरण दॿाईंदी आहे माता, ऐं मूंखे भगवान धनवान भी न बनायो, त हिते खटाई पइजी वेंदी भक्ति में। समझो था? त केवल भगवान जी शरण। गोपिन के चवन था भाई वो केड़ो तव श्री कृष्ण,
उनके न राज आ, न पाट आ, न धन आ, न दौलत आ, न वैभव आ, न ऐश्वर्य आ, न कोई उनके पद आ, न कोई मंत्री आ, न कोई राज आहे। गवारियो गायूं चारींदो आहे त उन सां प्रेम कयो आहे। गोपी चवनि गायूं चारे तो तरी भी उन सां प्रेम थी कयूं। वो कुछ भी न हुजे न तरी भी उन सां ही प्रेम कंदीसीं। वो कालो कलूटो आहे त उन सां प्रेम आ, नीलमणि आ त उन सां प्रेम आ। वो सब कुछ जाने इन करे असां उन सां प्रेम न कंदीसीं। कुछ भी न जाने तरी भी उन सां प्रेम कंदीसीं। वो ब्रह्म आहे या ना आहे असांखे मतलब ना आहे। असां ब्रह्म सां प्रेम न कयो आहे, असां कृष्ण सां प्रेम कयो आहे। ईअं भक्ति थींदी आहे। जीअं माता पंहिंजे बालक जो कोई गुण ॾिसी करे उन सां प्रेम न कंदी आहे। सहज स्वाभाविक मुंहिंजो अंश आहे, मुंहिंजो बालक आहे, प्रेम स्वाभाविक आहे। चओ हरे राम हे हरे। तव्हांखे कथा ॿुधाई आहे न, हिकिड़ी माता हुई, उहा नौकराणी हुई राजा वटि। राजा परीक्षा वरिती, चईसि ॿुधाए 6 ॾींहंनि जो समय अथई, असांजे शहर में सभिनि खां जेको सुंदर बालक आहे उनजो नालो ॿुधाए, तोखे इनाम ॾींदासीं। तोखे सभिनि खां सुंदर केरु लॻंदो आहे बालक। घुमी फिरी करे उहा माता 6 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो बालक खणी आई। चओ हरे राम। वो कालो कलूटो, वार भी गुल न निकतल उनजो चङी तरह, हाँ आड़ो टेड़ो, ऐं नैन नक्श भी सुंदर न हुअसि, जुकाम भी हुअसि, नक भी वहस पियो। चईसि महाराज हे सभिनि खां सुंदर बालक लॻो। राजा खे हैरानी थी, 100 त हिते वेठा आहिनि एॾा सुंदर बालक। चई तोखे इहो ई सुंदर बालक लॻो? चई हा तव्हां चयो न जेको तोखे सुंदर लॻे, हा मूंखे इहो ई सुंदर लॻो। 6 ॾींहंनि में ॾिठे या हज़ारे बालक ॾिठा, इहो छो सुंदर लॻो तोखे, कहिड़ी ॻाल्हि आहे? चई छो जो मुंहिंजो पुटु आहे। थी असां कहिड़ा आहियूं, असांजो नक थो वहे, असां काला कलूटा आहियूं, आड़ा तिरछा आहियूं, यानी असां में कोई गुण कोन्हे, असां में कोई भी गुणनि जी कोई सुंदरता कोन्हे, स्वभाव सुंदर कोन्हे, पर भगवान खे असां मिठा लॻंदा आहियूं। छो जो भगवान चवंदो आहे आहिनि त मुंहिंजा। चओ हरे राम। त केवल एक भगवान जी शरण जो रहस्य कहिड़ो आहे कि भगवान जा अनंत गुण आहिनि, प्रभाव आहिनि, शक्तियूं आहिनि, तत्व आहिनि, रहस्य आहिनि, महिमा आहिनि, लीलाऊं आहिनि, नाम आहिनि, धाम आहिनि। भगवान अनंत ऐश्वर्य माधुर्यमय सौंदर्यमय आहिनि। इन्हनि ताक़तुनि जी तरफ़, विभूतियुनि जी तरफ़, महिमा जे तरफ़ भक्त कॾहिं न ॾिसंदो आहे। उनजो हिकु ई इहो भाव रहंदो आहे कि मां केवल भगवान जो आहियां ऐं केवल भगवान ही मुंहिंजा आहिनि। अगर वो भगवान जा ऐश्वर्य गुण महिमा प्रभाव ताकत ॾिसंदो त वास्तव में उहो त पोइ उन महिमा जे शरण थियो, भगवान जी शरण थोड़ी थियो। चओ हरे कृष्ण। भाई इन्हनि ॻाल्हियुनि जो पर चवनि था उल्टो अर्थ भी न लॻाए वठिजो। उल्टो अर्थ वरी छा आहे? चवनि था भगवान जा गुण महिमा ऐश्वर्य, भगवान जी ताकत, सुंदरता, शक्तियूं कि इन्हनि खे मञणो ई न आहे। न मञणो आहे, इहा ॻाल्हि मञणी आहे कि भगवान जहिड़ो कोई सुंदर कोन्हे। इहा ॻाल्हि भी स्वीकार आहे कि भगवान ई सभिनि खां सर्वशक्तिमान आहिनि, लेकिन इन्हनि जी तरफ़ वञणो न आहे। सम्झो था? हाणे कुछ करणो आहे ई कोन। चओ हरे राम। न भजन करना है, न भगवान के गुण प्रभाव लीला आदि सुननी है, न भगवान के धाम में जाना है। इहो उल्टो अर्थ लगाइणो आहे, हा न? कि असां त मञो ई कोन था भगवान जी ताक़त, महिमा, गुणनि खे, त पुछो कथा ॿुधूं, छो उन जे नाले जो कीर्तन कयूं? न न न, भक्ति करणी आहे भाई, उन जा गुण ॻाइणा आहिनि, पर बदले में कुछ न चाहणो आहे। सम्झो था न? चओ हरे राम हे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन पूरन कृपाल। कि भगवान जी सब महिमा गायणी आ, जय जयकार करणी आ, सब स्वीकार करणो आ, पर उहा शय चाहणी ना है। भगवान के छड़े करे ॿियो कुछ न चाहणो आ। केवल एक भगवान जी शरण थियण जो मतलब आ कि केवल भगवान मेरे हैं, केवल
भगवान मेरे हैं। हाणे भी वॾा ऐश्वर्यशाली हाँ ब्रह्मा जी उन जी स्तुति कंदा आहिनि, इंद्र हथ जोड़े बीहंदा आहिनि, सुठी ॻाल्हि आहे। उहो कुझु बि कोन्हे, वीचारा गायूं चारींदा आहिनि, तॾहिं बि सुठी ॻाल्हि आहे। उहे ॾाढा वॾा दयालु आहिनि, करुणा निधान आहिनि, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे भैया। ऐं ॾाढा कठोर आहिनि भैया, निष्ठुर आहिनि, काई ॻाल्हि न आहे, तॾहिं बि मुंहिंजा आहिनि। चाहे उन जे समान दुनिया में कोई कठोर कोन्हे। चओ हरे राम हे हरे। उन जो वॾो भारी प्रभाव आहे त सुठी ॻाल्हि आहे, उन में कोई प्रभाव कोन्हे, तॾहिं बि बढ़िया ॻाल्हि आहे। शरणागत में इन्हनि ॻाल्हियुनि खे वठी कोई परवाह न थींदी आहे। उन्हनि जो त हिकु ई भाव रहंदो आहे कि भॻवान जहिड़ा बि आहिनि तहिड़ा मुंहिंजा आहिनि, उहे केवल असांजा आहिनि। चओ हरे कृष्ण बोल वृंदावन बिहारी। श्रीमद भगवद गीता की भगवान श्री कृष्ण अर्जुन जी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव।